अज मौसम केॾो न मस्त आहे। अहिड़े मौसम में अखबार पढ़ी चाय पीअण जो मज़ो ई ॿियो आहे। ॿुधो ता लगी वई न नज़र। मुंहिंजी घरवारीअ खे डॉबरमैन जो नक लॻल अथसि। जॾहिं बि मां ख़ुशि थींदो आहियां न त सिंगी वठंदी आहे ऐं पहुची वेंदी आहे मुंहिंजी ख़ुशीअ खे बर्बाद करण लाइ। ॿुधो ता मां छा थी चवां, अॼु मौसम केॾो न सुठो आहे, छो न किथे घुमण हलूं। अरे मौसम ते त थोरो क़यास कर। तुंहिंजी शिकिल ॾिसी करे हुनखे ग्लोबल वार्मिंग थी पवंदी। तव्हां बि न बिल्कुलु अनरोमांटिक आहियो। मुंहिंजी बुराई करण जे अलावा ॿियो को कमु कोन अथव छा? जॾहिं ॾिसो मूंखे ताना हणंदा रहंदा आहियो। मुंहिंजे जाइ ते का ॿी छोकिरी हुजे हा न त तव्हां असां हिन कबाड़ खाने में कोन रही सघे मां। ओ हलो, असांजे शादी खां पहिरियों ही घर ई हो, तो हिनखे कबाड़ खानो ठाहियो आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त तुंहिंजे करे हिनखे कबाड़ खानो ठाहियो आहे जीअं तोखे पंहिंजनि पेकनि जी यादि न अचे। छा मतिलबु तव्हांखे मुंहिंजा पेका कबाड़ी लॻंदा आहिनि? हा, ख़बर अथव पहिरियों दफ़ो जॾहिं असां हिनखे ॾिसण वियासीं त मुंहिंजा मम्मी पापा कंफ्यूज थी विया, सोचनि पिया छोकिरी ॾिसण आया आहियूं की न कोई एंटीक आइटम जो एग्ज़िबिशन ॾिसण आया आहियूं। हा छो न, मूंखे बि तव्हांजा लक्षण तंहिं महिल ई सम्झी वञणु खपंदा हा। चवनि पिया ऑटो जो भाड़ो ॾियो, तव्हांजी धीअ खे ॾिसण आया आहियूं, असां छो ख़र्चो कयूं? हा त पोइ हिन में ग़लति छा आहे? इहो पुछो छा ग़लति न आहे। पकाई ऐं कंजूसीअ जी हर हद पार कई अथव। वेॾीअ ते जूता ई कोन पाया आया हुया। मतां न मुंहिंजा भाउ भेण इन्हनि जा जूता चुराइनि ऐं हिननि खे उनजे बदिरां ख़र्ची ॾियणी पए। अरे ओ, तूं पंहिंजे भाउ भेणनि जी ॻाल्हि न कर त वधीक बहितर थींदो। हिन जो भाउ तुर्रम ख़ान जी औलाद, ख़बर अथव शादी वारे ॾींहुं हिनखे मेहंदी लॻाईंदे ॾिठुमि त मूं सोचियो को वॾो कलाकार हूंदो। उहो त सुहागरात ते ख़बर पई त हथ ते लिखियो हुई, हॉर्न ओके प्लीज टाटा, बुरी नज़र वाले तेरा मुंह काला। ऐं हिन जी भेनरूं उहो त सोने ते सुहागा। माण्हू चवंदा आहिनि न जेतिरी वधीक सालियूं ओतिरो वधीक सुख, पर असांजे हिते ॻाल्हि सफ़ा उल्टी अथव। मुंहिंजियूं सालियूं सभु टेड़ियूं मेड़ियूं। हुननि जे चक्कर में फासी करे हुननि सिगाड़नि जे विच में हिन अंबड़ीअ खे पसंदि कयो। उहो त शादी खां पोइ ख़बर पई त मार्केट में लीचीज़ ऐं स्ट्रॉबेरीज़ बि अवेलेबल हुआ। हा त छो कयूं मूंसां शादी? अरे तुंहिंजी माउ जे चवण में अची वियुसि। चयाईं मुंहिंजी धीअ ॾाढी सदोरी आहे, जे तव्हां हिन सां शादी कंदव न त तव्हांजी क़िस्मत चिमकी पवंदी। मूंखे बि हुन वक़्तु ख़्यालु कोन आयो त इहे छोकिरी आहे, कोई डिटर्जेंट पाउडर थोड़ी आहे जो क़िस्मत चिमकी पवंदी। मुंहिंजी माउ लाइ कुझु न चओ, मां तव्हांजी माउ लाइ चवणु शुरू कंदसि त बेइज़ती थींदव। अरे ओ, तोखां शादी कराइण खां सवाइ मुंहिंजी माउ बेइज़ती वारो को बि कमु कोन कयो अथई। ॿुधायांव हाणे। ख़बर अथव इन जी आगरा वारी चाचीअ जे बिरादरीअ में कोई गुज़ारे वियो हो त उते नी मां छा थी चए, इन कज़ा त ॾाढा ॾिठा पर हिन दफ़े त कज़े ते मज़ो ई अची वियो। कज़े सां गॾोगॾु आगरा जो ताजमहल बि घुमी वरितो। ऐं त चए पई गुआ वारी पुफी पंहिंजी सिहत जो ॾाढो ख़्यालु थी रखे, अलाए गुआ घुमण जो मौक़ो कॾहिं ॾींदी। हा त पोइ हिन में छा आहे, घटि में घटि तुंहिंजे पीउ वांगुरु त कोन्हे न। हिन जो पीउ ख़बर अथव पंहिंजो डुप्लीकेट डेथ सर्टिफिकेट ठाहे करे बुरको पाए पहुची वेंदो आहे ऑफिस ऐं चवंदो आहे मूंखे मुंहिंजे घोट जी पेंशन त ॾियो। ए हेलो, मुंहिंजे पापा खे हुननि जी रिटायरमेंट जी पेंशन मिलंदी आहे। अच्छा, हाणे साइकिल जे पंचर ठाहिण वारे खे बि पेंशन मिलंदी आहे छा? साइकिल जो पंचर कोन ठाहींदा, हो त दुबई जे सभ खां वॾे साइकिल कंपनी जा मैनेजर हुआ। हा, ऐं उन ई कंपनी जे साइकिल मां हिकु चेन चोरी करे हुनखे सोन जो पाणी चाढ़े करे मूंखे मंगणी में पाताऊं। एॾी वॾी चेन ॾिसी करे मूं सोचियो का वॾी मालदार पार्टी हूंदी। उहो त पोइ ख़बर पई त चेन त डुप्लीकेट हुई, सो बि चोरीअ जी। अवां न जाम था ॻाल्हायो, हाणे बसि थियो। हाणे जे मुंहिंजे खानदान लाइ हिकु अखर बि ॻाल्हायव न त मां सॼो सामान खणी उन्हनि सभिनी खे हिते वठी ईंदीमांव। हा, ऐं उहा त ख़ुशी ख़ुशी हिते ईंदा ई न, घर में खाइण जा वांदा जो आहिनि सुञनि खे। ख़बर अथव हिकु दफ़ो हिन जे भाउ खे ग़लती विचां किथां 5000 रुपया मिलिया। उन उहे 5000 रुपया बैंक में जमा कराया ऐं पोइ सॼी राति वीचारे वॉचमैन खे तंग कयईं। चयईं ओ भाई सम्झाए न मुंहिंजा हिन में 5000 रुपया जमा आहिनि, ओ भाई सम्झाए न मुंहिंजा हिन में 5000 रुपया जमा आहिनि। हा त पंहिंजे पैसनि जी हिफ़ाज़त करणु को ॾोह आहे छा? ऐं तव्हां मुंहिंजे खानदान खे छा था चओ? तव्हां पंहिंजो खानदान ॾिठो अथव कॾहिं? सभु जा सभु चोर, गुरुद्वारे मां बासण चोरी करे करे घर जो डिनर सेट पूरो कयो अथऊं। हा त पोइ हिन में छा आहे? हलो एक्सक्यूज़ मी, मां तव्हां खां थो पुछां
तव्हांखे कॾहिं बि कुझु खपंदो आहे त तव्हां कंहिंखां घुरंदा आहियो? कंहिंखां घुरंदा आहियो? भॻवान खां ई न। असां डायरेक्ट वञी खणी आयासीं, हिन में प्रॉब्लम छा आहे? हे भगवान, कहिड़े बेशरम माण्हू सां शादी थी वई, फाथी आहियां अची। अरे शादी खां पोइ कहिड़ा सुख कोन ॾिना थी मां तोखे? कहिड़ो सुख? हा? कॾहिं अॼु ताईं का लिपस्टिक बि वठी ॾिनी अथव? शिकिल ॾिसोसि हिनजी, अहिड़े शिकिल ते लिपस्टिक लॻाईंदी। अरे अहिड़े शिकिल ते यम जी मैं तोखे पप्पी बि न ॾेई। अगर मुंहिंजी शिकिल एतिरी ख़राब आहे त मूंसां शादी कयव छो? अरे तुंहिंजे पीउ फासाए छॾियई मूंखे, मर्सिडीज़ कार जो फोटो ॾेखारे करे 800 चिपकाए छॾियई। शादी कोन पई थिएसि हिनजी, ख़बर अथव? शादी वारे ॾींहुं जॾहिं मां घोड़ी ते चढ़ियुसि त हिन जो पीउ मूं वटि आयो, मूंखे 5000 रुपया ॾिनई ऐं चयईं, पुट पैसा मिलंदा रहंदे पर छोकिरी वापसि न अचणु घुरिजे। एॾो परेशान हुआ हिन मां। उहा ॻाल्हि बि आहे त अॼु ताईं शादी खां पोइ ॿी किश्त मिली कोन्हे मूंखे। सुञा अरे इंसान जी सुञाणप उन जी शिकिल खां न पर सीरत खां थींदी आहे। मूंखे ई ॾिसो, मुंहिंजो मन केॾो न साफ़ आहे। मुंहिंजो मन केॾो न साफ़ आहे। रोज़ सुबुह जो नाश्ते में साबुण खाईंदे न, मुंहिंजो मन केॾो न साफ़ आहे। ऐं मुंहिंजे मन में ॼण ॼारा लॻल आहिनि। ॼारा तव्हांजे मन में न पर तव्हांजे अखियुनि में लॻल आहिनि। कॾहिं त पंहिंजे अखियुनि जा ॼारा पासीरा करे मुंहिंजे अंदरि झांके ॾिसो, तव्हांखे पंहिंजे लाइ रुॻो प्यार ई प्यार मिलंदव। कयुमि, उहो बि करे ॾिठुमि, प्यार व्यार त कोन निकितो पर एॾी वॾी पथरी निकिती ऐं डॉक्टर जो बिल भरणो पियो, सो अलॻि। कयव न सुञनि वारी ॻाल्हि। ख़बर अथव, जॾहिं मां हॉस्पिटल में हुयसि त मुंहिंजे पीउ झूलण दर बास बासी हुई त जे मुंहिंजी धीअ जल्दी ठीकु थी वञे त मां 40 मंदिर ते अची ग़रीबनि खे दान कंदुसि। हुन ते हिन घर वारा छा था चवनि, 40 मंदिर वञण जी छो था तकलीफ़ कयो, जेको बि दान करणो अथव असांजे घर अची ॾेई वञो, असां बि त ग़रीब आहियूं। हा, हिन में ग़लति छा आहे? भॻवान जे दर ते त हर कोई ग़रीब थींदो ई आहे न। ऐं तूं मुंहिंजे ख़ानदान खे छा पई चई? पंहिंजे ख़ानदान खे ॾिठो अथई तूं कॾहिं? हिन जे भाउ खे हिकु ॾींहुं छा थियो, ख़ैर उहा ॻाल्हि नथो चवां, ॿी ॻाल्हि थो ॿुधायां, सभ खां वॾी ॻाल्हि। तव्हांखे ख़बर आहे, जॾहिं बि कोई बि नई पिक्चर लॻंदी आहे न त हिन जे पूरे ख़ानदान मां सिर्फ़ु हिकु माण्हू वञी करे उहो पिक्चर ॾिसी ईंदो आहे ऐं पोइ अची करे पूरे ख़ानदान खे हुनजी आखाणी ॿुधाईंदो आहे। तव्हांजो मतिलबु आहे त मुंहिंजो ख़ानदान सुञो आहे? ॿियो न त, हिन में नई ॻाल्हि कहिड़ी आहे? मुंहिंजो ख़ानदान जहिड़ो बि आहे न, तव्हांजे ख़ानदान खां त सुठो ई आहे। तव्हांजो ख़ानदान त एतिरो सुञो आहे कि तव्हांजे घर को भिखारी बि कोन अचे। छो, पोएं हफ़्ते तुंहिंजो पीउ कोन आयो छा? तव्हां मुंहिंजे पापा खे भिखारी चयव? मुंहिंजो मतिलबु आहे त मां पंहिंजे सहुरे खे भिखारी चयो, तुंहिंजो छा हिन में? बस बि कयो। कॾहिं त सभु झगड़ा पासीरा करे मुंहिंजे लाइ सोचींदा कयो। आख़िर मां तव्हांजी इकलौती जोए, तव्हांजी ज़ाल, तव्हांजी अर्धांगिनी, तव्हांजी घरवारी। हिकु मिनट, मूंखे तोसां हिते हिकु रिश्तो बर्दाश्त नथो थिए ऐं तूं 50 रिश्ता पई चिपकाई। तव्हांजी जोए, तव्हांजी घरवारी, तव्हांजी बेटर हाफ, तव्हांजा ही, तव्हांजी हूअ। अहिड़ी ॻाल्हि आहे न त मां ही घरी थी छॾे वञा। अरे बुध हिकु कमु कर, टैक्सी कराए वञजांइ, मतां न पंधु वञी, सावरनि जो नालो ख़राब कंदी आहे। तव्हां न सुधरंदो ई न। अरे मस्ती पियो क्या, न वञ, न रही सघंदुसि तुंहिंजे बिना। सच्ची? हा। I love you. And I hate you too. Thank you. हाँ? तव्हां न दियो।